अम्मा छा तू भी वही पे सोची न जेको मां सोच रही आहियां। बिल्कुल वो ही थी सोचा पई। तौबा तौबा हिन उम्र में इहो पई सोची। लज बि कान थी अचई। अच्छो मथो ऐं अटो ख़राब। छो छोकरी शराब में कहिड़ो शर्म हो? हाँ छाजी लज? मां इहो ही पई सोचा शादीअ जे बारे में। अल्लाह मां वरी गलत पई समझां। तू त मां आही न मुंहिंजी। तू मुंहिंजे लाइ न सोचींदी त ॿियो वरी भला केरु सोचींदो? मां तुंहिंजे शादीअ जे लाइ न पंहिंजे शादीअ जे लाइ थी सोचा। छा? हू हवाली सुनियो हो त मुंहिंजो वाटू पियो निहारींदो हो ऐं मां हाणे अॻियां पोयां पई अचांसि त मुने निहारे बि नथो। साॻो ई हाल मुंहिंजो बि आहे। साथ बेवफा आहे। अम्मा औरतूं त वफ़ादार हूंदियूं आहिनि न, पर तूं मूंसां छो नथी वफ़ा करी? मुंहिंजो रिश्तो हवालीअ सां कराए मां जो हक़ छो नथी अदा करी? ठीकु आहे मां खणी ईअं कयां बि, पर मुंहिंजी केरु कंदो? अरे मां त ईअं रुली वेंदसि। अम्मा तूं गोबाटे सां मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कर त सही। अड़ी कहरो इन कुराड़े सां तूं शादी कंदी पोइ मां काॾे वेंदसि? अम्मा उन कुराड़े सां केरु शादी कंदो? तूं मुंहिंजे लाइ घोबाटे खां हवाली जो रिश्तो घुर त पोइ मां वरी तुंहिंजे लाइ हवाली खां घोबाटे जो रिश्तो घुरां। तुंहिंजो कम बि थी वेंदो ऐं मुंहिंजो कम बि थी वेंदो। ॻाल्हि त वाह जी कई अथई छोरी। उमिरि नंढी अकुल घणो हल काथे वञी पहुती आहे। अॼु खां इहो कमु शुरू था कयूं पिया। हा पहिरियों घोबाटे ॾे नियापो था कयूं पोइ मां पाण वञी मिलंदीसांसि। ठीकु आहे। सेठाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। हवाली ओ हवाली छा आहे? अरे हेॾे मां सोचां थो त तुंहिंजी शादी करायां। सदको वञाए बाबा सदको सदको वञा पंहिंजे कंधार पीउ अथव मथां खां मथे में सुठी सोच आई थी। अरे हेॾे हाणे कीअं थो भाकुर पाई? हाणे तोखे मूं मां गुरबत जी धप नथी अचई? न बाबा न, हाणे त मूंखे अवामो बिरयानी जी बूई पई अचे। अहिड़ी जेकॾहिं मिठियूं जिलेबी जहिड़ी ॻाल्हियूं कढे त दिलि त ख़ुशि थींदी न बाबा। हाणे वारो कर बाबा जल्दी शादी कराए। पहिरियों कुंवार खे वठी आ पोइ मौलवी साहब खे वठी आ। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।